नाज़रीन, दादू में LSU पारां सिंध हुकूमत जे सहकार सां पढ़ंदी सिंध वधंदी सिंध जे उनवान हेठि पायलट हाई स्कूल में सेमिनार कोठायो वियो। उन हवाले सां ॾिसूं था दानिश ख़ुश्क जी रिपोर्ट। दादू में LSU पारां सिंध हुकूमत जे सहकार सां पढ़ंदी सिंध वधंदी सिंध जे उनवान हेठि पायलट हाई स्कूल जे हाल में सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में तालीम खाते सां लाॻापियल ऑफिसरनि, उस्तादनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, DO सेकेंडरी सैयद मोहम्मद हसन शाह, DO प्राइमरी गुलाम सरवर बबर, DO सेमीज़ गुलाम सरवर सूमरो, RSU प्रोग्राम मैनेजर सिंध मोहम्मद लुकमान नोड़ियो, RSU प्रोग्राम ऑफिसर नज़र मोहम्मद चांडियो, LSU डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जुल्फकार अली मेमून, इनायतुल्लाह जमाली, मोहम्मद वसीम खोखर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त दादू में बोर्ड ऐं बरसातनि बाद हज़ारे ॿार आउट ऑफ स्कूल थिया, जिन खे हाणे स्कूलनि तरफ़ आणणो आहे त जीअं उहे ॿार तालीम हासिल करे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करण में किरदारु अदा करे सघनि। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सेमिनार जो मक़सदु इहो आहे त असांजो वज़ीर तइलीम, असांजो सेक्रेटरी तइलीम, असांजी हुकूमत सिंध इन अज़म सां आहे त असांजे सूबे जो हर ॿार जेको स्कूल जी उमिरि जो आहे उहो स्कूल में हुजे, उहो स्कूल में दाख़िल हुजे। बोर्ड खां पोइ इलाही माना तकलीफ़ में आहे। असां उन जा जिते इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु थियो आहे उते तइलीमी अमल बि इलाही जो डिस्टर्ब थियो आहे, पर उहो तइलीमी अमल डिस्टर्ब न पियो थियणो वञे। स्कूल खुलियल आहिनि, उस्ताद आहिनि, आर्ज़ी स्कूल बि असां जेके आहिनि उहे सिंध हुकूमत यूनिसेफ जे ताउन सां खोलिया आहिनि। ई बि पंहिंजी नोया जी हिकिड़ी कोशिशि आहे ऐं सुठा ई आहे त प्रोग्राम थियणु खपनि ताकी मुआशरे में वालिदीन ताईं, शागिर्दनि ताईं ऐं तइलीम खाते जे कामरनि ताईं ही पैगाम पहुचे त असां जूं ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि ऐं ॿारनि जी तालीम जेकी आहे उहा कीअं जारी करे सघिजे थी ऐं ॿारनि खे पंहिंजे स्कूलनि ताईं कीअं आणे सघिजे थी। हीउ प्रोग्राम असांजे तरफ़ां ऐं RSU तरफ़ां गॾियल प्रोग्राम हुयो जेको ॾाढो शानाइतो ऐं सुठे अंदाज़ में पेश कयो वियो। हिन में माशाअल्लाह सुठी तरबियत असांजे नवनि टीचरनि जी ऐं जेके पुराणा आहिनि उन्हनि टीचरनि जी तरबियत थी। उन मां उन्हनि खे ख़बर पई त छा आहे ऐं ॿार खे स्कूल में कीअं आणिजे। हींअर असां वटि जेके ताज़ी बोर्ड जो जेको सिलसिलो थियो आहे डिस्ट्रिक्ट दादूअ में, उन में ॿारनि जा माना काफ़ी सारा असांजा ॻोठ ड्रही विया आहिनि, ॿार अॻिते पुठिते थी विया आहिनि, माना कि ॿाहिरि हलिया विया आहिनि। हाणे उहे वरी पंहिंजनि ॻोठनि में मोटी आया आहिनि। हाणे उन्हनि खे अवेयरनेस ॾियणी आहे, मोटिवेट करिणो आहे त बाबा तव्हां स्कूलनि में मोटी अचो। अॻवाननि चयो त सरकारी स्कूलनि खे तमामु जल्द बहितर सहूलियतूं फराहम करे शागिर्दनि खे बहितर तालीम फराहम कई वेंदी। तंहिं करे जिन वालिदेन जा ॿारड़ा आउट ऑफ स्कूल आहिनि उन्हनि वालिदेन ऐं दादू जे सिविल सोसाइटी ऐं अवाम खे अपील करियूं था त पंहिंजनि ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइनि। कैमरामैन फराज़ विगियो सां गॾु दानिश ख़ुश्क, आवाज़ TV न्यूज़ दादू।